एक भेरे महमूद गज़नवी पंहिंजे तख़्त ते वेठो त उन वक़्तु कोई नौकर आयुसि ऐं हुन चयसि त साईं तव्हां वटि हिकिड़ो फ़रियादी आयो आहे, उनखे इजाज़त ॾियूं? त महमूद गज़नवी चयसि हा, तव्हां उनखे वठी अचोसि। ॿाहिरि विया ऐं उनखे वठी आया त उन फ़रियादीअ जे हथ में हिकिड़ी ॻोथड़ी हुई नंढी, जेका सिलाई थियल हुई। त उन महमूद गज़नवीअ खे दान ॾेई चयो त साईं, हीअ मूं हिकिड़े काज़ीअ वटि अमानत तौरु रखी, मां ॿाहिरि वियो हुउसि महीने खन जे लाइ। मां वापारी आहियां, तिजारत जे सिलसिले में मूंखे ॿाहिरि वञिणो पवंदो आहे, उन करे अमानत मां हमेशह काज़ीअ वटि रखंदो आहियां, काज़ी साहिब वटि। त हाणे जॾहिं मां आयो आहियां त हिन ॻोथड़ीअ में मूं हुनखे सिका ॾिना कुझु, जेके सोना सिका हुया, पर जॾहिं मूं हुन खां इहा ॻोथड़ी वापसि वरिती आहे त हिन में हाणे सिर्फ़ु पथर पिया आहिनि थिया। मुंहिंजी अमानत में हुन ख़यानत कई आहे। त महमूद गज़नवी हुनखे पुछियो त तो जंहिं वक़्तु काज़ी साहिब खे इहा ॻोथड़ी ॾिनी हुई त वाक़ई हुन में हीरा हुया या सोना सिका हुया? त हुन चयो हा साईं, बिल्कुलु उहे ई हुया। चई ठीकु आहे, तूं 2 ॾींहंनि खां पोइ अचिजांइ त मां तुंहिंजो फ़ैसिलो कंदुसि। उन वक़्तु महमूद गज़नवी पंहिंजे वज़ीरनि खे चयो त तव्हां हाणे हलिया वञो, मां 1-2 ॾींहंनि लाइ हिते न वेहंदुसि अचे, ऐं को बि हिन ऑफिस में या हिन महल में न अचे जेसि ताईं आउं वापसि न अचां। हू उन तख़्त ते वेठो हुओ। जंहिंमहिल समूरा नौकर निकिरी विया त महमूद गज़नवी जी आदत हूंदी त हमेशह पाण वटि हिकिड़ो चाकू रखंदो हो। हुन उहो चाकू कढी ऐं जेको कोच हुयुसि जंहिं तख़्त ते हू वेठो उनखे चीर ॾिनई ऐं उनखे वढ ॾेई उनखे कटे ऐं हू वापसि हले वियो। हाणे उनजी दरबार में फ़क़ति नौकरनि खे इजाज़त हुई जेके उते ईंदा ऐं उहे सफ़ाई कंदा हुया। त हिकिड़े ॾींहुं जो हिकिड़ो नौकर अचे, उहो ॾिसे त सफ़ाई जे दौरान त महमूद गज़नवीअ जो जेको तख़्त हुयो उहो चीरियल हुयो। हू वाइड़ो थी वियो। हुन चयो जेकॾहिं महमूद गज़नवी वापसि आयो त यकीनन हू असांखे फांसीअ ते चाढ़ींदो, सज़ा ॾींदो। हू ॾिज में ॿियनि नौकरनि ॾांहुं डुड़ंदो हुयो। ॿियनि नौकरनि खे वठी आयो। जेॾीमहिल हुते पहुता त उहे कुल ई वाइड़ा थी विया। उन्हनि मां हिकिड़े नौकर चयो त मां फलाणे रफ़ूगर खे जेको टाका हणंदो आहे उनखे, मां उनखे सुञाणां, हलो त उन ॾे था हलूं। त ॿिए चयुसि उहो त पैसा घणा वठंदो आहे, पोइ हुनखे असां पैसा कीअं ॾियूं? त उन नौकर चयो असां हिकु पघार हुनखे ॾियूं था त जीअं हू असांखे इन शइ खे सिबी ॾिए अचे। हू कुल ई रवाना थिया होॾे, उनखे वठी आया। उन ॾिसी चयो मां तव्हांखे अहिड़ा टाका हणी ॾींदुसि जो महमूद गज़नवीअ खे बि ख़बर न पवंदी त हीअ सिलाई कंहिं कई आहे ऐं कहिड़े नमूने सां थियल आहे। हू ख़ुशि थी विया। ॿिए ॾींहं ते महमूद गज़नवी जीअं जो आयो, ॾिसे त तख़्त खे साॻे नमूने सां बहितरीन नमूने सां सजायल हुयो ऐं उन ते कंहिं बि क़िस्म जो वढ या टुक जो निशान कोन हुयो। त महमूद गज़नवी मुस्कुरायो ऐं हुन चयो नौकरनि खे त हीअ जो कटियल हुयो त इनखे कंहिं सिलाई कई? त महमूद गज़नवीअ खे उन नौकरनि चयो साईं, हीअ कटियल न हो, ईअं ई हुयो ऐं बिल्कुलु सही हुयो। तव्हां केॾीमहिल ॾिठो त इहो कटियल हुयो? त महमूद गज़नवी चयो मूं हुनखे ख़ुदि इनखे निशान ॾिनो चाकू सां कट जो। हाणे इहो कंहिं सिलाई कई आहे, उन माण्हू खे वठी अचो। नौकर वाइड़ा थी विया, हेॾे होॾे ॾिसण लॻा। हू विया उनखे जंहिं रफ़ूगर जंहिं सिलाई कई हुई उनखे वठी आया। हू जेॾीमहिल उन जॻह ते पहुतो त महमूद गज़नवी चयसि तो फलाणे काज़ीअ खां केतिरा पैसा वरिता हुया ऐं उनखे उहा ॻोथड़ी सिबी ॾिनी हुई? त हुन पहिरियों त इनकार कयो, पर जेॾीमहिल गुस्से में महमूद गज़नवी हुनखे चयो त हुन उहा ॻाल्हि मञी ऐं चयईं हा साईं, बिल्कुलु मूं ई जेको आहे इहा सिलाई कई हुई। उन में कुझु सोना सिका ऐं हीरा पियल हुया। मूं हुनखे अहिड़े नमूने सां सिलाई करे ॾिनी जो हू वापसि काज़ी साहिब खणी वियो ऐं मूंखे 25% ॾिनाई ऐं 75% हुन पाण खे आयो। ॿियो ॾींहुं थियो त महमूद गज़नवी उन काज़ीअ खे घुरायो। काज़ीअ खे अकेलाईअ में पुछियईंसि त तो केतिरा सिका खयां आहिनि या तूं अमानत में ख़यानत छो कई आहे? त काज़ी साहिब हुनखे पेर खोलणी न पियो ॾिए, चए पियो त न न, मूं अमानत में ख़यानत न कई आहे। त महमूद गज़नवी चयसि त सची ॻाल्हि ॿुधाए त मां तोखे छॾींदुसि, न त सज़ा मिलंदई। त बि काज़ी उनजी ॻाल्हि मञे ई कोन पियो। नेठि आख़िर में महमूद गज़नवी पंहिंजे नौकर खे चयो त उन रफ़ूगर खे सॾु कयो जंहिं सिलाई कई हुई
उहो जीअं ई आयो त काज़ी साहिब जो मुंहुं लही वियो। काज़ी वाइड़ो थी वियो, परेशान थी वियो ऐं हुन महसूसु कयो त हाणे मुंहिंजी चोरी पकिड़िजी वई आहे। ओॾीमहिल काज़ी उहा बासी ॻाल्हि चई मूं वाक़ई इहा हिन में अमानत में ख़यानत कई हुई। जॾहिं जो काज़ी घर ॾे वियो त घर जो पतो त हुनजे औलाद जेके पुट हुया उहे हुनखे सही नमूने सां न पिया ॻाल्हाइनि। उहे हुन खां मुंहुं मोड़े विया हुया। हुनजी ज़ाल, मुंहिंजा रिश्तेदार जेको बि हुननि खां पुछे पियो त काज़ी साहिब खे तव्हां सुञाणो, जेके अॻु में जॾहिं कामयाबु हुयो काज़ी साहिब त कुल ई चवंदा हुआ त असांजो भाउ आहे, असांजो पीउ आहे, असांजो चाचो आहे। पर जॾहिं हू रुसवाईअ में पहुतो त हुनखे को बि पंहिंजो करण वारो न हुयो। तंहिंजे करे त चयो वेंदो आहे त शोहरत हमेशह रिश्तेदारनि खे गॾु खणी ईंदी आहे ऐं रुसवाई यतीम आहे ऐं उहा अकेली ईंदी आहे ऐं माण्हू खे बदनाम करे।